नौशहर फिरोज में करोड़ों रुपए जो फ्रॉड कंदड़ खिलाफ कार शोरूम मालिक सादत अली लंजार जगवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन वक़्त सादत अली लंजार मीर आरमाणी वज़ीर हुसैन कलरी ॿिनि चयो त साणु 1,85,00,000 रुपए जो फ्रॉड कयो आहे। जवाबदारनि खिलाफ FIR पण दाख़िल आहे पर पुलिस का बि कार्रवाई नथी करे। हुन चयो त फ्रॉड कंदड़नि कूड़ा चेक न जेके पास न थिया जंहिंखां पोइ फैसला पिण रखाया विया पर पैसा न मिली सघिया। बोरो पुलिस भी खेनि गिरफ़्तार नथी करे। ॿिए तरफ़ मुज़ाहिरे दौरान ज़िले बार काउंसिल जो सदर अब्दुल मुबासी जनरल सेक्रेटरी अयाज़ अली बरी पहुता ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॿिन्ही धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी मामले खे हल कयो वेंदो। गौसपुर में कश्मीर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस SP कश्मीर सैयद असद रज़ा शाह जो हुकूमत ॾोहारनि सां मुक़ाबिलो कयो। मुक़ाबले दौरान ॾोहारनि पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी जंहिं दौरान पुलिस पारां अगवा थियल ॿिनि डंपर ड्राइवर्स खे बाज़ाब करण जी दावा पिण कई वई आहे। ॿ ॾींहं पथर पहुचाइण जे कम दौरान के बचाव बंद तां अगवा थियल सलीमुल्लाह फुरकानुल्लाह पठान खे बाज़ाब करायो वियो। SSP कश्मीर सैयद असद रज़ा शाह जो चवणु आहे त पुलिस ॿिन्ही मग़ज़ुनि खे ऑपरेशन बाद बाहिफ़ाज़त तरीक़े सां बाज़ाब कराए वरितो आहे। हुननि चयो त धाड़ियल ॿिन्ही मग़ज़ुनि खे अगवा करे दरिया पार कच्चे तरफ़ खणी वञण जी कोशिश करे रहिया त कार्रवाई कई वई। कश्मीर ज़िले पुलिस कार्रवाई कंदे 6 ॼणनि खे गिरफ़्तार पिण कयो। नवाबशाह जे मुख़्तलिफ़ शादी हालनि होटलनि इको साउंड मूवी मेकरनि समेत मज़दूरी कंदड़ सभी मज़दूरनि काजी अहमद रोड खां एहतजाजी रैली कढी जेका शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी नवाबशाह प्रेस क्लब पहुती। रैली जी अॻवानी कंदे अमीर बख्श इलाइक़े अली जान ख़ासकली अली रज़ा काले आमिर अब्बासी अशरफ ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 6 महीननि खां लॉकडाउन कयो आहे जंहिं करे हू बेरोज़गार थी विया आहिनि ऐं उन्हनि जा बच्चा फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। हुननि मुतालबो कयो त ख़ुदा उन्हनि जे बचनि खे बुख ते मरण खां बचायो वञे ऐं खेनि पंहिंजी रोज़ी जे ज़रियनि खे खोलण जी इजाज़त ॾिनी वञे। ॿी सूरत में हू एहतजाजी तहरीक हलाइण ते मजबूर थींदा। गंबट भरिसां ड्रिब मेहर शाह जे ॻोठ आरिफ उॼण जो रवासी परे तो ख़ुश मोहम्मद उॼण गुज़िरियल 4 वरनि खां फारिज जे मर्ज़ में मुब्तला हुजण सबबि हलण फिरण खां लाचार आहे। घर अंदरि बिस्तरे भीड़ो थियल आहे। ग़रीब पौधे जे इलाज में कंहिं बि संदसि सार न लधी आहे। ख़ुश मोहम्मद उॼण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 4 सालनि खां हू फारिज में मुब्तला आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इस्पतालनि मां इलाज करायो आहे पर बीमारी संदसि जान ई नथी छॾे। हुन वसवारनि खां अपील कई त संदसि सरकारी ख़र्च ते इलाज कराए हयाती बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk